सेट में काफ़ी शयूं डिस्कस कयूं, ठीकु आहे न। उन जे हवाले सां थोरो मां तव्हांखे आउटलाइन ॿुधाईंदो हलां त पाण माना केतिरी मैथ क्लियर करे विया आहियूं। पाण जेको आहे सो 6 जी जेको आहे सो सेट वारो चैप्टर तक़रीबन सॼो पाण क्लियर करे छॾियो आहे। उनखां पोइ 7 वारो बि तक़रीबन माना क्लियर थी वियो आहे। 8 में जस्ट पंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो ई टॉपिक अॼु कुझु टॉपिक क्लियर कंदासीं। 8 में सिर्फ़ु हिकिड़ो वेन डायग्राम वारो टॉपिक रहे थो, उहो बि पाण पढ़ंदासीं, ठीकु आहे। अॼु कुझु शयूं क्लियर कंदासीं, यानी 8 तव्हांजी क्लियर थी वेंदी। पोइ पाण टर्न कंदासीं JST यानी मैट्रिक ॾांहुं, ठीकु आहे न। मैट्रिक में बि असांजूं काफ़ी शयूं आहिनि, उहे बि डिस्कस कंदासीं। हाणे अॼु जेको असांजो टॉपिक आहे कॉम्प्लीमेंट ऑफ अ सेट। कंहिं बि सेट जो पूराओ, कॉम्प्लीमेंट ऑफ अ सेट। हाणे कॉम्प्लीमेंट ऑफ सेट में छा हूंदो आहे, सभ खां पहिरीं त असांखे जेको आहे सो हिकु सेट हुजणु लाज़मी आहे, यूनिवर्सल सेट, ठीकु आहे। यूनिवर्सल सेट खे सम्झंदासीं, पोइ असां कॉम्प्लीमेंट ऑफ सेट खे क्लियर नमूने सां सम्झंदासीं। यूनिवर्सल सेट यानी काइनाती सेट, ठीकु आहे। यूनिवर्सल सेट में छा हूंदो आहे, यूनिवर्सल सेट हिकु अहिड़ो सेट हूंदो आहे जेको सभिनी सेटनि जो सुपर सेट हूंदो आहे। यानी ॿिया जेके बि असांजा सेट थींदा उहे असांजा छा हूंदा, सब सेट हूंदा। बाक़ी यूनिवर्सल सेट उहो सभिनी जो सुपर सेट हूंदो। यूनिवर्सल सेट में मिसाल फॉर एग्ज़ाम्पल मां हिकिड़ो सेट थो खणा इंटीजर्स जो, 0 + -2 + -3 + -4, ठीकु आहे। हाणे हीअ असां वटि इंटीजर्स जो हिकिड़ो सेट आहे। हाणे इन में जेकॾहिं असां नेचुरल नंबर खणंदासीं त नेचुरल नंबर बि इन में मौजूदु आहिनि। त हाणे हिते असांजो जेको Z इंटीजर्स जो जेको सेट आहे, इहो असांजो छा थी वेंदो, यूनिवर्सल सेट। या असां उनखां पोइ जेकॾहिं असां इवन नंबर्स खणंदासीं, उहे बि इन में मौजूदु आहिनि। आड नंबर खणंदासीं, उहे बि असांजा इन में मौजूदु आहिनि। या नॉन नेगेटिव इंटीजर्स खणंदासीं, नॉन नेगेटिव इंटीजर्स कहिड़ा हूंदा आहिनि, हिननि में असां वटि हिकिड़ा नॉन नेगेटिव इंटीजर्स बि हूंदा आहिनि, हिकिड़ा असांजा नॉन पॉजिटिव इंटीजर्स बि हूंदा आहिनि। जेके हिन जा सब सेट आहिनि नॉन नेगेटिव इंटीजर्स, नॉन नेगेटिव माना यानी उन में 0 हुजे पर नेगेटिव न हुजनि, 0 ऐं उन सां गॾु पॉजिटिव नंबर हुजनि, उहे असांजा छा हूंदा, नॉन नेगेटिव नंबर्स हूंदा। +1 +2 यानी असांजा जेके होल नंबर हूंदा उहे असांजा नॉन नेगेटिव नंबर्स हूंदा। नॉन पॉजिटिव यानी नॉन पॉजिटिव उन्हनि खे चवंदासीं जंहिंमें पॉजिटिव नंबर न अचनि, 0 अचे उन्हनि सां गॾु पर पॉजिटिव नंबर न अचनि, यानी 0 -1 -2 -3 इहे असांजा नॉन पॉजिटिव नंबर आहिनि। यानी इंटीजर्स जो सेट असांजो छा थी वेंदो, यूनिवर्सल सेट हूंदो। असां हिन खे अंडर कंसीडरेशन रखियो आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं कॉम्प्लीमेंट असां कंहिं बि सेट जो फाइंड कंदासीं त पोइ कॉम्प्लीमेंट खे असां हीअं डैश सां शो कंदासीं, इन खे पढ़िबो ए कॉम्प्लीमेंट। इन खे कॾहिं कॾहिं और AC बि लिखंदा अथव, हीअं A⁻C अचेसि, यानी हिते C अचे त ए कॉम्प्लीमेंट पढ़िबो, हिन खे बि ए कॉम्प्लीमेंट पढ़िबो। हाणे जॾहिं फाइंड कंदासीं ए कॉम्प्लीमेंट असां तॾहिं फाइंड कंदा आहियूं जॾहिं असां वटि यूनिवर्सल सेट मौजूदु हुजे। कहिड़ो बि यूनिवर्सल सेट मौजूदु हूंदो त पोइ असां कॉम्प्लीमेंट फाइंड कंदासीं। हाणे कॉम्प्लीमेंट ए कॉम्प्लीमेंट फाइंड कंदो त यूनिवर्सल मां डिफरेंस छा कराईंदो, ए खे। डिफरेंस असां पढ़ी आयासीं, डिफरेंस में छा पे कयोसीं असां, जेके आहिनि असां सेम एलिमेंट माना जेको आहे सो कटे करे पहिरें सेट वारा असां खयां पिए डिफरेंस में। हिते असां छा कंदासीं, यूनिवर्सल सेट वारा एलिमेंट ऐं यूनिवर्सल सेट मां यानी ए खे ख़तमु कंदासीं। माना यूनिवर्सल सेट हूंदो पर उन में ए न हूंदो, पोइ असांजो छा थींदो, ए कॉम्प्लीमेंट हूंदो। जेकॾहिं असां बी जो सेट था खणूं, बी कॉम्प्लीमेंट त यूनिवर्सल डिफरेंस बी। सी कॉम्प्लीमेंट खणंदो, यूनिवर्सल डिफरेंस सी। ही यानी फार्मूलो आहे हिकिड़ो जंहिंमां असां कॉम्प्लीमेंट फाइंड कंदासीं, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं ईअं अदरवाइज़ जेकॾहिं Z कॉम्प्लीमेंट कहिड़ो बि अचे त उनखे असीं छा कंदासीं, यूनिवर्सल मां डिफरेंस कराईंदासीं। यानी Z कॉम्प्लीमेंट या A कॉम्प्लीमेंट A खे डिफरेंस ॾियणो पवंदो। फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल था कयूं, यूनिवर्सल सेट असांखे ॾिनल आहे 1 2 3 4 5, A जो सेट असांखे ॾिनल आहे 1 2 3। हाणे ॾिसंदासीं सभ खां पहिरीं त ॾिसूं त A हिन जो सब सेट आहे, पोइ असां हुनखे यूनिवर्सल सेट कंसीडर कंदासीं, छो जो यूनिवर्सल सेट उहो हूंदो आहे जेको सभिनी जो छा हूंदो आहे, सुपर सेट हूंदो आहे। हाणे U असां वटि छा आहे 1 2 3 4 5 आहे ऐं A छा आहे 1 2 3। हाणे A जा सभई एलिमेंट हिन में मौजूदु आहिनि ऐं हिन में कुझु वधीक बि आहिनि, 4 5 वधीक अथसि। त हाणे यूनिवर्सल सेट हिन जो छा थी वियो, सुपर सेट थी वियो।
यानी असांजी कंडीशन सेटिस्फाइड आहे। हाणे असां हिते इज़ीली जेको आहे सो ए कॉम्प्लीमेंट फाइंड करे सघूं था। ए कॉम्प्लीमेंट कीअं फाइंड कंदासीं? फार्मूला असां वटि छा आहे? यूनिवर्सल डिफरेंस ए। डिफरेंस असांखे माना ज़हन में हुजे, यूनिवर्सल डिफरेंस ए। ठीकु आहे, यूनिवर्सल सेट असांजो कहिड़ो आहे? 1 2 3 4 5। उन खां पोइ असां वटि डिफरेंस जी निशानी आहे। छा जी निशानी आहे? डिफरेंस जी। पोइ छा आहे असां वटि? ए जा एलिमेंट लिखंदासीं। हाणे असां डिफरेंस में छा पिया कयोसीं? ॿिन्ही सेटनि वारा एलिमेंट यानी कटे करे सेम जेके हूंदा 1 कैंसिल कयोसीं, 2 बि कैंसिल कयोसीं, 3 बि कैंसिल। हाणे यूनिवर्सल सेट पहिरें सेट में असां वटि छा बचो? 4 5 बचो। यानी ए कॉम्प्लीमेंट तव्हां लिखंदव सेट 4 ऐं 5 ही असां वटि ए कॉम्प्लीमेंट। ठीकु थी वियो। इतां हिकिड़ी कंडीशन ज़ाहिर थी थिए, जेकॾहिं माना MCQs टाइप ते अचे त भाउ ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट बराबरि छाजे आहे? ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट, यानी ही ए कॉम्प्लीमेंट असां फाइंड कयो, इन जो वरी होल कॉम्प्लीमेंट कयूं। छा कयूंसि? होल कॉम्प्लीमेंट कीअं? ॾिसो मां हिते लिखां थो ए भला बी। ठीकु आहे, बी ईंदो ऑप्शन, यू ईंदो या नन ऑफ देम ईंदो। हाणे ए कीअं डिसाइड कंदासीं? सभ खां पहिरीं ॾिसंदासीं असां छा आहे? ए कॉम्प्लीमेंट आहे, यानी यूनिवर्सल मां ए कॉम्प्लीमेंट खे डिफरेंस कंदासीं। ठीकु आहे, यूनिवर्सल मां छा खे कंदासीं? ए कॉम्प्लीमेंट खे डिफरेंस कंदासीं, असांखे ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट मिली वेंदो। ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू यूनिवर्सल डिफरेंस ए कॉम्प्लीमेंट। ए कॉम्प्लीमेंट असां वटि मौजूदु आहे। यूनिवर्सल सेट असां वटि छा आहे? 1 2 3 4 5। ठीकु आहे, उन खां पोइ डिफरेंस कराईंदासीं, ए कॉम्प्लीमेंट रखंदासीं, ए जो सेट न रखंदासीं। ए कॉम्प्लीमेंट जेको असां फाइंड करे आया आहियूं, ए कॉम्प्लीमेंट छा आहे? 4 5 4 5। हाणे डिफरेंस करायोसि, असांखे छा मिलंदो? 4 5 कैंसिल थी वियो, 1 2 3। हाणे हीअ शइ थोरो हिन ते गौर कयो, ही कहिड़े सेट जहिड़ो आहे? ए वारे सेट जहिड़ो आहे न, यानी हिन जी जाइ ते तव्हां ए लिखी सघो था न। यानी ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट बराबरि छाजो थी वियो? ए जो। यानी तव्हांखे जेकॾहिं वापसि साॻियो सेट खपे त हुनजो होल कॉम्प्लीमेंट करे छॾियो। ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट, ईअं ई बी कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट जो वरी बी ईंदो। ठीकु आहे, कहिड़ो बि ईंदो। हाणे हुनजो माना हाणे हीअ कंडीशन तव्हां वटि हुजे, टेस्ट में जेकॾहिं अची वञे त हाणे हीअं हल न आहे करिणो, हल कंदो टाइम लॻंदो। ठीकु आहे, कंडीशन यादि करणी आहे जस्ट। ए कॉम्प्लीमेंट होल कॉम्प्लीमेंट छाजे बराबरि थी वियो? ए जे बराबरि थी वियो। ठीकु आहे, उन खां पोइ जेकॾहिं असां वटि माना कॉम्प्लीमेंट खां अलावा जेकॾहिं हीअं हुजे ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट हुजे त पोइ इनखे असां कीअं फाइंड कंदासीं? सभ खां पहिरीं हिकु त ॾिसो, जेकॾहिं हिते असां वटि बी जो सेट हुजे, बी जो सेट हुजे ऐं उहो बी जो सेट बि हिन जो छा हुजे? सब सेट हुजे। मिसाल खणोसि हिते, ठीकु आहे, 4 5 खणोसि। हाणे असां वटि 3 सेट मौजूदु आहिनि, यूनिवर्सल सेट बि मौजूदु आहे। हाणे सभ खां पहिरीं असीं छा कंदासीं? ए यूनियन बी फाइंड कंदासीं। डस्टर ए यूनियन बी फाइंड कंदासीं सभ खां पहिरीं। ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे, ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट फाइंड करण लाइ सभ खां पहिरीं असांखे छा फाइंड करिणो आहे? ए यूनियन बी। छो जो ए यूनियन बी असां वटि मौजूदु न आहे। पहिरीं त असांखे ए यूनियन बी फाइंड करणी आहे, उन खां पोइ होल कॉम्प्लीमेंट फाइंड करिणो आहे। यानी उन ए यूनियन बी जो असां कॉम्प्लीमेंट फाइंड कंदासीं पूरा। कीअं कंदासीं? हाणे सभ खां पहिरीं ए यूनियन बी असां सिखी आयासीं, डायरेक्ट थो कयांसि। ए यूनियन बी असां वटि छा आहे? ए ऐं बी जी रक़म 1 2 3 4 5। ठीकु आहे, छा थींदो? 1 2 3 4 5 डायरेक्ट कयो थोमांसि। ठीकु आहे, यानी ए यूनियन बी असांखे मिली वियो। हाणे इन जो कॉम्प्लीमेंट कीअं फाइंड कंदो? ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू यूनिवर्सल डिफरेंस ए यूनियन बी। छा थियो? यूनिवर्सल सेट मां डिफरेंस कराईंदो कंहिंखे? ए यूनियन बी खे। यानी ए यूनियन बी असां वटि 1 2 3 4 5 आहे, इहा शइ रखो। यूनिवर्सल सेट असां वटि छा आहे? ठीकु आहे, डिफरेंस करायोसि, इतफ़ाक़न में ॿिन्ही माना साॻियो अची वियो। ॾिसो, डिफरेंस कराईंदो छा मिलंदो असांखे? ख़ाली सेट मिलंदो। छा मिलंदो असांखे? ख़ाली सेट। यानी ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट असांखे छा मिलियो? ख़ाली सेट मिली वियो। ठीकु आहे, जेकॾहिं ईअं ई ए इंटरसेक्शन बी होल माना कॉम्प्लीमेंट मालूम कयूं, ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट टेस्ट ॾियो।
ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट। हाणे छा कंदव तव्हां सभ खां पहिरीं तव्हांखे छा फाइंड करिणो आहे ए इंटरसेक्शन बी। ए इंटरसेक्शन बी में हिते डायरेक्ट कयोसि ॿिन्ही में सेम कहिड़ा आहिनि को बि न आहे ख़ाली सेट लिखोसि ठीकु आहे छा थींदो ख़ाली सेट। उन खां पोइ ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट यानी यूनिवर्सल सेट डिफरेंस ए इंटरसेक्शन बी कराईंदो। यूनिवर्सल सेट असां वटि छा आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 उन खां पोइ डिफरेंस कराईंदो छा ख़ाली सेट। छा मिलियो असांखे साॻियो यूनिवर्सल सेट मिलियो ठीकु आहे। हाणे असां वटि छा थी वियो हिते ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट छा जे बराबरि थी वियो ठीकु थी वियो। हाणे इहे असां वटि अची वियो ठीकु आहे। हाणे इन कॉम्प्लीमेंट ते असां वटि कुझु लॉज आहिनि ठीकु आहे उहे डीमार्गन्स लॉ ठीकु आहे। हाणे कुझु असां शयूं असां हिते माना डिस्कस करे चुका आहियूं। डीमार्गन्स लॉ डीमार्गन हिकिड़ो मैथमेटिशियन हो उन लॉ ॾिनो कॉम्प्लीमेंट ते डीमार्गन्स लॉ। डीमार्गन्स लॉ में असां वटि 2 पॉइंटूं आहिनि ठीकु आहे उहे असांखे जस्ट यादि करणियूं आहिनि। हिते असां प्रूफ कोन कंदासीं जस्ट तव्हांजे ज़हन में रखणी आहे त हिकिड़ी साइड हीअ आहे त ॿी साइड कहिड़ी थींदी ठीकु आहे। ईअं नंबर 1 पॉइंट असांजी कहिड़ी आहे डीमार्गन्स ॿुधायो त जेकॾहिं ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट कंदव छा कंदव ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट कंदव त इहो हमेशह जेको आहे सो बराबरि हूंदो ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट जे छा जे बराबरि हूंदो। हाणे हिते असां वटि यूनियन आहे त हिते छा थी वेंदो इंटरसेक्शन ऐं ही कॉम्प्लीमेंट ॿिन्ही ते अची वेंदो। त डीमार्गन्स ॿुधायो त जेको आहे सो ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट हमेशह छा जे बराबरि हूंदो ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट जे तव्हांखे यादि करिणो आहे। नंबर ॿी कहिड़ी पॉइंट ॿुधाई ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट बराबरि छा जो हूंदो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट ठीकु आहे। छा थींदो ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट बराबरि छा जो हूंदो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट जे। जेकॾहिं तव्हांखे हीअ साइड हाणे फाइंड करणी आहे अहिड़ी साइड पाण हींअर फाइंड करियासीं एज़ अ असाइनमेंट तव्हांखे छा करिणो आहे हिननि ते वर्क करिणो आहे ठीकु आहे। पोइ तव्हांखे प्रूफ मिली वेंदो त छा इहे लेफ्ट हैंड साइड राइट हैंड साइड जे बराबरि आहे बि या न ठीकु आहे। जेकॾहिं हूंदियूं ॿई साइडूं बराबरि त पोइ इहो जेको लॉ आहे डीमार्गन्स लॉ वैलिड आहे न त वैलिड न आहे ठीकु आहे। हाणे ए यूनियन बी फाइंड कीअं कंदो तव्हां सभ खां पहिरीं ए यूनियन बी छॾाईंदो पोइ छा कंदो यूनिवर्सल मां हुनखे डिफरेंस कराईंदो तव्हांखे ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट मिली वेंदो। पर जेकॾहिं हिते हीअ साइड पाण हींअर कोन डिस्कस कई आहे ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट हिन में सभ खां पहिरीं तव्हांखे छा फाइंड करिणो पवंदो ए कॉम्प्लीमेंट फाइंड करिणो पवंदो उन खां पोइ तव्हांखे बी कॉम्प्लीमेंट फाइंड करिणो पवंदो। पोइ ॿिन्ही जी छा करणी आहे तव्हांखे हिते इंटरसेक्शन करणी आहे डिफरेंस न इंटरसेक्शन। यूनिवर्सल सेट मिसाल असांखे ॾे बी सी ठीकु आहे। फॉर एग्ज़ाम्पल नंढड़ा सेट थो खणा ए जो यूनिवर्सल सेट असां वटि हीअ आहे ऐं ए जो सेट हीअ आहे बी जो सेट हीअ आहे। हाणे ए हिन जो सब सेट आहे बी बि हिन जो सब सेट आहे त हाणे हीअ असांजो यूनिवर्सल सेट आहे। सभ खां पहिरीं असां छा छॾाईंदासीं ए कॉम्प्लीमेंट छॾाईंदासीं। ए कॉम्प्लीमेंट छॾाइण लाइ असां वटि फार्मूलो छा आहे यूनिवर्सल सेट डिफरेंस ए ठीकु आहे। हाणे यूनिवर्सल सेट मां तव्हां छा कंदो हिते डायरेक्टली ॾिसोसि यूनिवर्सल सेट में असां वटि छा आहे ऐं ए में असां वटि छा आहे ए जा एलिमेंट हिन में कटे छॾियो छा मिलंदो असांखे सी कामा डी ठीकु आहे सी कामा डी यानी ए कॉम्प्लीमेंट असांखे छा मिली वियो सी कामा डी। बी कॉम्प्लीमेंट यूनिवर्सल सेट डिफरेंस बी करायो यूनिवर्सल मां बी खे डिफरेंस कराईंदो यानी बी सी कटियोसि छा बचंदो ए ऐं डी बचंदो ए कामा डी बचंदो ठीकु आहे। हाणे तव्हां हिननि जी छा कराईंदो हिननि जी यानी बी कॉम्प्लीमेंट तव्हांखे हीअ शइ मिली वई ए कॉम्प्लीमेंट तव्हांखे हिते मिली वियो ठीकु आहे। हाणे इन्हनि जी पाण में छा कराईंदो इंटरसेक्शन कराईंदो हिते कयोसि ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट ए कॉम्प्लीमेंट छा मिलियो असांखे सी कामा डी उन खां पोइ असां वटि इंटरसेक्शन छा आहे बी कॉम्प्लीमेंट छा आहे असां वटि ए डी। इंटरसेक्शन में असीं छा कंदा आहियूं ॿिन्ही में सेम को आहे डी ॿिन्ही में सेम आहे त हाणे असां वटि ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट छा आयो डी मिली वियो।
ईअं जेकॾहिं ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट हिते फाइंड कयोसि ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट। ए कॉम्प्लीमेंट असांखे मिलियल आहे छा मिलियल आहे सी ऐं डी विच में छा आहे यूनियन। बी कॉम्प्लीमेंट असांखे छा मिलियल आहे ए डी मिलियल आहे। त हाणे असां यूनियन में छा कंदा आहियूं सभई गॾे लिखंदा आहियूं ईअं न ए सी डी। डी हिकिड़ो दफ़ो लिखंदा छो जो डी ॿिन्ही में ॿ दफ़ा आहे त असां रिपीटेशन अलाउड न हूंदी आहे, हिन जे करे असां छा चवंदासीं हिकिड़ो दफ़ो हिनखे लिखी छॾींदासीं ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट छाजे बराबरि थी वियो ए कामा सी कामा डी। क्लियर थी वियो ड्रायूंस। हाणे इहे डी मार्गन्स लॉ ते तव्हांखे जस्ट माना ईअं कुझु एग्ज़ाम्पल खणी करे पोइ इन्हनि जी जेको आहे सो थोरी प्रैक्टिस करणी पवंदी। हाणे यूनियन बि असां पढ़ीसीं इंटरसेक्शन बि पढ़ीसीं इन ते कुझु प्रॉपर्टीज़ आहिनि उहे बि असांखे पढ़णा पवंदा। ठीकु आहे। सभ खां पहिरीं असां वटि प्रॉपर्टी आहे कम्यूटेटिव प्रॉपर्टी। कम्यूटेटिव प्रॉपर्टी चयोसि या कम्यूटेटिव लॉ चयोसि। ठीकु आहे। कम्यूटेटिव प्रॉपर्टी या कम्यूटेटिव लॉ ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे। हाणे कम्यूटेटिव लॉ या कम्यूटेटिव प्रॉपर्टी जी माना आहे मटा सटा वारी ख़ासियत। यानी मटा सटा कीअं तव्हां जेको आहे सो अरिथमेटिक में पढ़ियो हूंदो कम्यूटेटिव लॉ या कम्यूटेटिव प्रॉपर्टी में 2 + 5 = 5 + 2। ॾिसो 2 + 5 = 5 + 2 यानी असां छा कंदासीं 7 हिन पासे 7 यानी मटा सटा कईसीं त को फ़र्क़ु कोन पियो पर छा में एडिशन में सब्ट्रैक्शन में न। सब्ट्रैक्शन में मटा सटा कंदो त जवाबु असांजो छा ईंदो मट ईंदो यानी साइडूं पाण में बराबरि न थींदियूं। हिते असां वटि छा मिलंदो -3 ऐं हिते 3 मिलियो हिकिड़ी रक़म माइनस जी ॿी प्लस जी। त हाणे हिते माना लॉ ओबे न कयो आहे। ठीकु आहे। माना हिते लॉ असांजो वैलिड न आहे। सब्ट्रैक्शन में लॉ ही असांजो वैलिड न आहे पर एडिशन में वैलिड आहे। जेकॾहिं इन ई शइ खे असां मल्टीप्लिकेशन में खणी अचूं 2 × 5 = 5 × 2 तॾहिं बि जवाबु साॻियो ईंदो 5 × 2 या 2 × 5 = 10 5 × 2 = 10 ॿिन्ही जो जवाबु 10। ठीकु आहे। पर जेकॾहिं वंड में खणी अचूंसि त जवाबु न ईंदो यानी वंड में ओबे नथो करे मल्टीप्लिकेशन में ओबे करे थो इहो लॉ। ठीकु आहे। हाणे हिन जो पूरो नालो छा थींदो कम्यूटेटिव लॉ अंडर एडिशन कम्यूटेटिव लॉ अंडर मल्टीप्लिकेशन या विथ रेस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन। पर हिते असां वटि छा हूंदो कम्यूटेटिव लॉ विथ रेस्पेक्ट टू यूनियन। छाजे लिए असां यूनियन जे लिए असां कीअं थींदो कम्यूटेटिव लॉ हिन जो पूरो नालो लिखंदासीं कम्यूटेटिव लॉ या प्रॉपर्टी चयोसि विथ रेस्पेक्ट यूनियन। कम्यूटेटिव माना प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन छा आहे ए यूनियन बी करायो या बी यूनियन ए करायो ॻाल्हि साॻी आहे। ए खे यूनियन बी सां करायो या बी खे यूनियन ए सां करायो को फ़र्क़ु कोन पवंदो ॿिन्ही जो जवाबु साॻियो ईंदो। ऐं इन प्रॉपर्टी खे छा चइबो कम्यूटेटिव लॉ या कम्यूटेटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन या कम्यूटेटिव प्रॉपर्टी अंडर यूनियन चई सघोसि था। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि छा हुए मिसाल जेकॾहिं असां ॾिसूं कम्यूटेटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू इंटरसेक्शन कयूंसि कम्यूटेटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू इंटरसेक्शन कयूंसि त तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। यानी ए इंटरसेक्शन खे करायो बी सां या बी इंटरसेक्शन ए सां करायो तव्हांजो जवाबु साॻियो ईंदो। ठीकु आहे। जेकॾहिं असां चऊं कम्यूटेटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू डिफरेंस वैलिड आहे न आहे वैलिड छो जो असां ए डिफरेंस बी पढ़ी आयासीं त बी डिफरेंस ए जे बराबरि न आहे जनरल में। ठीकु आहे। बराबरि न आहे। जेकॾहिं असां ए खे बी जे बराबरि खणूं पोइ ॿी ॻाल्हि आहे पर हिते असां वटि इहा शइ बराबरि इन जनरल माना जनरली जस्ट मां ॻाल्हि पियो कयां। ठीकु आहे। त पोइ इन में इहा शइ बराबरि न हूंदी यानी कम्यूटेटिव जेका प्रॉपर्टी आहे डिफरेंस खे ओबे नथी करे। सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां खणूं हिते एसोसिएटिव प्रॉपर्टी ॿी असां वटि एसोसिएटिव प्रॉपर्टी आहे विथ रेस्पेक्ट टू यूनियन खणूंसि एसोसिएटिव प्रॉपर्टी यानी संगत वारी ख़ासियत। ठीकु आहे। एसोसिएट करे एसोसिएटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन छा हूंदी ए यूनियन बी बी यूनियन सी जे। ठीकु आहे। यानी ए यूनियन करायो पोइ बी यूनियन करायो सी सां इहो हमेशह बराबरि हूंदो ए यूनियन बी
यूनियन सी जे। यानी जेकॾहिं तव्हांखे अहिड़े हिसाब सां ॾिनल हुजे त हीअ कहिड़ी प्रॉपर्टी आहे, ठीकु आहे, जेकॾहिं असांखे माना टेस्ट में अची वञे क्वेश्चन में ऐं हीअ प्रॉपर्टी लिखियल हुजे त रिकॉग्नाइज़ दी प्रॉपर्टी तव्हांखे छा करिणो आहे, माना एसोसिएटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन खे टिक करिणो आहे, ठीकु आहे। माना कहिड़ी प्रॉपर्टी थी वई, एसोसिएटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन। ही प्रॉपर्टीज़ तव्हांखे जस्ट यादि करणियूं पवंदियूं ऐं हिननि ते तव्हांखे वञी वर्क करिणो पवंदो, पोइ ई सम्झ में ईंदियूं। प्रूफ कंदासीं टाइम लॻंदो। इंटरसेक्शन, कम्यूट एसोसिएटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू इंटरसेक्शन। हाणे एसोसिएटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू इंटरसेक्शन छा हूंदो, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी हमेशा बराबरि हूंदो छाजे, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी जे। यानी एसोसिएटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू इंटरसेक्शन में असां वटि छा हूंदो, जेकॾहिं अंडर इंटरसेक्शन चए तॾहिं बि ॻाल्हि साॻी। ए इंटरसेक्शन बी बी इंटरसेक्शन सी हमेशा बराबरि छाजे हूंदो, ए इंटरसेक्शन बी जे इंटरसेक्शन सी जे। यानी तव्हां लेफ्ट हैंड साइड खणंदो, राइट हैंड साइड ॿिन्ही खे कंदो प्रूफ। जेकॾहिं ॿिन्ही जो जवाबु सेम थो अचे त इहा प्रॉपर्टी वैलिड आहे, न त न आहे। तव्हां सभ खां पहिरीं हिन में चए थो तव्हां बी इंटरसेक्शन सी छॾायो, उनखे इंटरसेक्ट करायो छा सां, ए सां। हिन में चए थो न, पहिरियां तव्हां ए इंटरसेक्शन बी कयो, पोइ इंटरसेक्शन सी कयो, तव्हांजो जवाबु साॻियो ईंदो, जवाब में को फ़र्क़ु न ईंदो। उन खां पोइ असां वटि ॿी प्रॉपर्टी आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। हिन में ॿ प्रॉपर्टीज़ ॿ शयूं आहिनि, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट यूनियन ओवर इंटरसेक्शन। छा थींदो, ओवर इंटरसेक्शन। डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन ओवर इंटरसेक्शन, यानी विरासत वारी ख़ासियत जेको आहे सो माना यूनियन जे लिहाज़ सां इंटरसेक्शन बि हुन में हुजे। मिसाल फॉर एग्जांपल कीअं, ए माना डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन, ए यूनियन बी बी इंटरसेक्शन सी। हाणे हिन जी ॿी साइड कीअं ठहंदी आहे, थोरो ध्यानु ॾिजो। ए यूनियन बी इंटरसेक्शन सी, हिते यूनियन आहे, हिते इंटरसेक्शन आहे, ऐं हिन जी ॿी साइड राइट हैंड साइड कीअं ठहंदी, तव्हां सभ खां पहिरीं ए खे यूनियन कराईंदो बी सां। छा कंदो, ए यूनियन बी, ए यूनियन बी, विच में छा आहे हिते इंटरसेक्शन जी निशानी आहे, इंटरसेक्शन लिखी करे वरी इन खे खणंदो, ए यूनियन सी कराईंदोसि, ए यूनियन सी। हीअ असांजी कहिड़ी थी वई, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी विथ रेस्पेक्ट टू यूनियन ओवर इंटरसेक्शन, विथ रेस्पेक्ट टू यूनियन ओवर इंटरसेक्शन। यानी हीअ साइड हिन साइड जे बराबरि हूंदी आहे। तव्हां प्रूफ कंदोसि ए यूनियन बी इंटरसेक्शन ए यूनियन सी कराईंदव त हीअ साइड हिन साइड जे बराबरि हूंदी, इक्वल हूंदी, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ जेका आहे असां वटि सिक्स्थ जेका प्रॉपर्टी आहे, हिन जो थोरो बतड़ आहे। distributive property with respect to intersection over union। ठीक है, distributive property with respect to intersection over union। हाणे हिन में छा हूंदो, with respect to intersection over union करणो आहे। यानी पहिरियां सभ खां पहिरीं a intersection b, हिते तव्हां छा कंदो, b साइड कीअं ठाहींदो, a intersection बी, ठीकु आहे। उनखां पोइ विच में छा जी निशानी आहे, यूनियन जी, उनखां पोइ ए इंटरसेक्शन सी कराईंदो। त हाणे हीअ साइड जेकॾहिं तव्हां हल कंदव तव्हांखे हिन साइड जे बराबरि मिलंदी, ठीकु आहे। त हाणे हिन ते तव्हांखे जेको आहे सो माना प्रैक्टिस करणी आहे। इहे असाइनमेंट्स वग़ैरह जेके आहिनि सो तव्हांखे ॾींदासीं, ऐं 7 क्लास जूं जेके एक्सरसाइज़ूं ऐं 6 क्लास जूं एक्सरसाइज़ूं इन्हनि ते तव्हां थोरो माना वर्क कयो ऐं इन्हनि ते ग्रिप कयो, ठीकु आहे। ऐं 8 क्लास में तक़रीबन हाणे माना अहिड़ी का बि शइ न आहे जेका तव्हांजी रही हुजे, ठीकु आहे। तव्हांजूं प्रॉपर्टीज़ बि थी वियूं, तव्हांजे जेके ऑपरेशन्स हुआ उहे तक़रीबन थी विया। वरी जंहिं असां ईंदासीं मैट्रिक में, उते बि असांजूं माना हिकिड़ो ऑपरेशन रहे थो, साइमेट्रिक डिफरेंस पढ़ियो आहे। हाणे साइमेट्रिक डिफरेंस असां पढ़ंदासीं, ठीकु आहे। हाणे हिननि ते तव्हांखे वर्क करिणो आहे। इहे प्रॉपर्टीज़ तव्हांखे जस्ट प्रूफ करणियूं आहिनि त हीअ शइ सही आहे या ग़लति आहे। हीअ माना साइडूं ॿई बराबरि आहिनि, लेफ्ट हैंड साइड राइट हैंड साइड जे बराबरि आहे बि या न आहे, ठीकु आहे। हाणे तव्हांखे 6, 7, 8 जूं एक्सरसाइज़ूं कंप्लीट करणियूं आहिनि। जस्ट सिर्फ़ु हिकिड़ो ई टॉपिक असांजो 8 में रहियो आहे, वेन डायग्राम, ठीकु आहे। नेक्स्ट लेक्चर में असां वेन डायग्राम ते कमु करे उनखां पोइ डायरेक्टली असां ईंदासीं मैट्रिक ते, ठीकु आहे।